नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन के खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सही आहे त अॼु अव्हांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि त उहे टे बदबख्त कहिड़ा माण्हू आहिनि जिन जे बारे में असां तव्हांखे मालूमात हासिल करणु ज़रूरी आहे। त उहे टे बदबख्त कहिड़ा माण्हू आहिनि जिन खे अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त इहे बदबख्त आहिनि। त प्यारा दोस्तों, असां बि उन्हनि कमनि खां बचूं। जेकॾहिं उहे कम असां कंदासीं त असां बि बदबख्त थी वेंदासीं। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अहिड़नि कमनि खां बचाए जिन में अल्लाह ऐं उनजे महबूब जी नाराज़गी हुजे। उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त पहिरीं नंबर ते जंहिंखे माह रमज़ान नसीब थियो ऐं जंहिं माह रमज़ान पातो ऐं जंहिंजी ज़िंदगी में माह रमज़ान आयो ऐं उन रमज़ान जे महीने में रोज़ा न रखिया त उहो माण्हू बदबख्त आहे। पहिरीं नंबर ते इहो माण्हू जेको रमज़ान जे महीने में रोज़ा न रखे उहो माण्हू बदबख्त आहे। ऐं ॿिए नंबर ते अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं पंहिंजे वालिदैन सां सुठो सलूक न कयो उहो शख़्स बि बदबख्त आहे। ऐं टे नंबर ते अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जंहिंजे साम्हूं मुंहिंजो नालो वरितो वियो, मुंहिंजो ज़िक्र कयो वियो ऐं उन मुंहिंजे मथां दुरूद पाक न पढ़ियो त उहो माण्हू बि बदबख्त आहे। त प्यारा दोस्तों, इहे टे माण्हू बदबख्त आहिनि। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पहिरीं नंबर ते त रमज़ान जो महीनो जॾहिं अल्लाह पाक असां तव्हांखे नसीब फ़रमायो आहे ऐं जॾहिं रमज़ान जो महीनो अचे थो त असां उन में रोज़ा रखूं ऐं अल्लाह पाक जी इबादत कयूं। त प्यारा दोस्तों, रमज़ान में रोज़े न रखण वारो माण्हू जेको सो बदबख्त आहे। अल्लाह पाक असां तव्हांखे बदबख्ती खां बचाए। ऐं ॿिए नंबर ते वालिदैन सां सुठो सलूक न करण वारो बि माण्हू बदबख्त आहे। असां तव्हांखे वालिदैन जो एहतराम करणु घुरिजे ऐं उन्हनि जो अदब कयूं ऐं उन्हनि जी फरमाबरदारी कयूं। यकीनन वालिदैन जी रज़ा जेका आहे सो अल्लाह जी रज़ा आहे। जंहिं वालिदैन खे राज़ी कयो उन पंहिंजे अल्लाह पाक खे राज़ी कयो, पंहिंजे मालिक खे राज़ी कयो। ऐं टे नंबर ते उहो माण्हू जंहिंजे अॻियां नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ज़िक्र कयो वियो ऐं जंहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इस्म पाक ॿुधी, ज़िक्र ॿुधी अल्लाह जे प्यारे महबूब जे मथां दुरूद पाक न पढ़ियो त उहो माण्हू बि बदबख्त आहे। त प्यारा दोस्तों, जॾहिं बि असांजे अॻियां अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो इस्म पाक वरितो वञे, जॾहिं बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र पाक कयो वञे त असां अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मथां मुहब्बत सां, दिलि सां दुरूद पाक पढ़ूं त यकीनन असां बदबख्ती खां बची सघूं था। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में तव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।